नाज़रीन, सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण तां गिरफ़्तार थियल सिंध यूनिवर्सिटी जे 4 शागिर्दनि खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत पारां शागिर्दनि आमिर आकाश लाखो, ज़ुहेब लाखो, अरसलान आरेसर ऐं अब्दुल क़ुदूस आरेसर खे 4 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण तां गिरफ़्तार थियल सिंध यूनिवर्सिटी जे 4 शागिर्दनि खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत पारां शागिर्दनि आमिर आकाश लाखो, ज़ुहेब लाखो, अरसलान आरेसर ऐं अब्दुल क़ुदूस आरेसर खे 4 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण तां गिरफ़्तार थियल सिंध यूनिवर्सिटी जे 4 शागिर्दनि खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत पारां शागिर्दनि आमिर आकाश लाखो, ज़ुहेब लाखो, अरसलान आरेसर ऐं अब्दुल क़ुदूस आरेसर खे 4 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फ़िरोज़ बबर खां। फ़िरोज़, आगाह कजो, सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण तां सिंध यूनिवर्सिटी जे 4 शागिर्दनि खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो आहे। छा अपडेट आहिनि अव्हां वटि? यूनिवर्सिटी में सकाफ़ती दिहाड़ो जेको मल्हाइण ते गिरफ़्तार 4 शागिर्दनि खे हैदराबाद में दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो। अदालत 2 ॾींहनि जी रिमांड ते उन्हनि खे पुलिस हवाले कयो आहे। शागिर्दनि आमार आकाश लाखो, ज़ुहेब लाखो, अरसलान आरेसर ऐं अब्दुल क़ुदूस आरेसर खे पुलिस दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो ऐं दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज नदीम अहमद आखुंद चइनी शागिर्दनि खे 2 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले कयो। खेनि ॿीहर 8 दिसंबर ते अदालत में पेश करण जो हुकुम ॾिनो। ऐं ॿुधाईंदुमि, सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण ते जामशोरो पुलिस पारां 13 सुञातल ऐं 300 जेके आहिनि उहे अणॼातल शागिर्दनि ते केस दाख़िल कयो वियो ऐं 5 ॼणनि खे गिरफ़्तार बि कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं 4 ॼणनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई हुई ऐं हिकु ॼणे निज़ाम सुमरो जे अञा ताईं जेको आहे उहो पतो न पइजी सघियो आहे। हिन केस में हिननि जे शागिर्दनि जे वकील ज़फ़र चांडियो रिमार्क्स में चया त हिन केस जे ATC कोर्ट वटि जुडिशियल न आहे ऐं केस जेको आहे उहो जामशोरो अदालत में मुंतक़िल कयो वञे। जॾहिं त ॿिए वकील इरफान ख़ासकी जो चवणो त हिन FIR जे M39 सेक्शन A 123 124 मुताबिक़ वफ़ाक़ी सूबाई हुकूमतूं पाण दूर थींदियूं आहिनि। इहा FIR जेका आहे उहा ख़्वाहिशमंद ते कई वई आहे। फ़िरोज़, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।